जे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ी बिरादरी ऐं सिविल सोसाइटी पारां लतीफ़ जी नगरी भिटशाह में अलामती बुख हड़ताल कई वई। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे मुख्य कातिलनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो वियो। रजब बोज़दार, फ़िदा हुसैन सोलंकी, इम्तियाज़ अली अबड़ो, प्रकाश सिंह, रहमदिल मक्सी, हैदर बख्श वसाण, कामरान अली मलूखाणी, फेरोज़ गुल थहीम, इख्तियार अली वसाण, अमीर बुलेदी ऐं ॿियनि जी अफ़वाणी में सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त सिंध पुलिस नाकाम बणियल आहे। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल 4 महीना गुज़रण बावजूद बि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। सिंध हुकूमत शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते समूरी सिंध में अलामती बुख हड़ताल ऐं एहतजाज जी तहरीक जारी आहे। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जी तहरीक जारी रहंदी। असांजो मुतालबो आहे त सखर जे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल गिरफ़्तार करे सहाफ़ी बिरादरीअ सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची